चिंबड़ में रिंद बरादरी पारां टडोलहार पुलिस जी ज़ातनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते कदीर हुसैन रिंद, हाजी मोहम्मद रहीम रिंद, असलम रिंद, सग़ीर हुसैन ऐं जी अॻवाणी में चिंबड़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाणनि जो चवणो त पुलिस जा कुछ ऑफिसर जसकाणी रिंद बरादरी में अल्ताफ़ जसकाणी क़त्ल केस खे जवाज़ बणाए बिना जवाज़ ॿिन्ही बिरादरियुनि में तज़ाद पैदा करण जी कोशिश करे रहिया आहिनि। अल्ताफ़ जसकाणी केस में नामज़द जवाबदारनि जे करे पुलिस सॼी रिंद बरादरी खे टारगेट करे रही आहे। पुलिस उन्हनि जे बेॾोही माण्हुनि खे बि खंभे गुम करे छॾियो आहे। हू पुछणु चाहिनि था त उन्हनि जो कहिड़ो ॾोह आहे। रिंद बिरादरी जे मुख़्तलिफ़ माण्हुनि ते जेको आहे न का FIR आहे, न कंहिं ॾोह में मुलवज़ आहिनि। उन जे बावजूदि पुलिस जेका आहे उहा कंहिंजी वंगार वहंदे उन्हनि जे असांजे रिंद बिरादरी जे माण्हुनि खे राति जे पेट में खंभे अलाए कहिड़नि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखे पई ऐं सिर्फ़ु पैसे जो मुतालबो करे पई, पैसा ॾियो थी माण्हू छॾियूं। इहो आउं सम्झां थो इहा पुलिस जी सरेआम इहा खुली जेका दहशतगर्दी आहे। बेगुनाह असां माण्हुनि खे खणी पई वञे पुलिस, कूड़नि केसनि में चालान पई करे, कंहिंखे 13 ॾींहंनि में चालान पई करे, कंहिंखे ड्यूटी अटका में चालान पई करे। अच्छा, पैसा वठण खां बावजूदि बि पुलिस जेको आहे न उन्हनि खे कूड़नि केसनि में चालान पई करे। ऐं इलाही छोकिरा असांजा यासीन रिंद आहे, लश्कर रिंद आहे, मदद रिंद आहे, शेरबंद रिंद आहे। इन खां अलावा काफ़ी असांजा माण्हू जेके पुलिस 2 महीननि खां 3 महीननि खां खणी वई आहे, गुम करे छॾियो आहे, जिन जो अञा ताईं को अतो पतो न आहे, का मुलाक़ात न आहे। बेगुनाह रिंद जी गिरफ़्तारी बंदि कई। असांजी आला अख़्तियारनि खे गुज़ारिश आहे ऐं उनखां अपील ऐं मुतालबो आहे त महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे ऐं अल्ताफ़ जसकाणी जे क़त्ल जी सही नमूने जांच, शफ़ाफ़ जांच कई वञे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त अल्ताफ़ जसकाणी क़त्ल केस जी अदालती जांच कराए साफ़ ऐं शफ़ाफ़ तहक़ीक़ात कराई वञे ऐं ॾोह में मुलविज़ असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं रिंद बरादरी सां पुलिस जी बिना जवाज़ थींदड़ ज़्यादती बंदि कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk